अज़ीम लोक रागी अलन फ़क़ीर। अलन फ़क़ीर पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ सबबि न रुगो पाकिस्तान में पर ॿाहिरीं दुनिया में भी मक़बूल हो। हू कांच खमीस ऐं अजरक जो पटको ॿधी हथ में यकतारो या घुंघरुनि वारो डंडो खणी अलो मियां कंदो हो त ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि जा मन मोहे छॾींदो हो। हू जॾहिं नचण लॻंदो हो त पिंडाल वारा बि साणस गॾु नचंदा हुआ। हिन खे स्टेज ते ॻाइण जी ॾाढी महारत हासिल हुई। डॉक्टर कमाल जामड़ी मुताबिक़ अलन फ़क़ीर पहिरियां को ॻाइणो न हो। हू हिकु मज़ाया अदाकार, ॿियनि लफ़्ज़नि में मस्खिरो हो। हू इन सां गॾु दुहिल ऐं शरनाए ते नचंदो बि हो। होरियां होरियां शादियुनि में लोक गीत ॻाइण, दुहिल वॼाइण लॻो। हू शुरू में दादूअ खां हैदराबाद या कोटड़ीअ वग़ैरह जे विच में हलंदड़ बसियुनि ऐं रेल गाॾियुनि में मुसाफ़िरनि खे लतीफ़ा ऐं शाह जा बेत ॿुधाए पेट गुज़र कंदो हो। उन ज़माने में हू पेंट ऐं शर्ट पाए घुमंदो हो। तॾहिं ॻोठनि में पेंट ऐं शर्ट जो रवाज न हो। माण्हू संदसि इहो लिबास ॾिसी खिलंदा हुआ। उन वक़्ते अलन पाण खे अलन आज़ाद चकर वारो सॾाईंदो हो। हू सिंध में शादियुनि मुरादियुनि, मेलनि मलाखड़नि ऐं मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करणु वेंदो हो। अहिड़ीअ रीति हैदराबाद, मीरपुर ख़ास, सांगड़, ठट्टे, थरपारकर ऐं बदीन ज़िलनि में मक़बूल थी वियो। अलन फ़क़ीर 1932 ईस्वी में जुमे ॾींहुं 5 शाबान ते मौजूदा ज़िले जामशोरो जे तारीख़ी ॻोठ आमरीअ में ॼाओ। हिन जे पीउ जो नालो धमाली फ़क़ीर मंगनहार हो, जेको मशहूरु दुहिलारी हो। अलन फ़क़ीर जो ख़ानदान दुहिल ऐं शरनाए वॼाइण खां सवाइ ॻाईंदो बि हो। इन रीति अलन खे ॻाइण वॼाइण विरसे में मिलियो। अलन जो असुलु नालो टोर फ़क़ीर याने गुल हो, जेको असुल में संदसि ॾाॾे जो नालो हो। जॾहिं अलन फ़क़ीर ॼाओ त संदसि ॾाॾी ज़िंदा हुई। जीअं त हुन जे मुड़ुस जो नालो टोर हो, तंहिं करे पोटे खे उन नाले सां सॾणु मुनासिब न हो। तंहिं करे हुन पंहिंजे पोटे जो नालो टोर मां मटाए अली ॾिनो, पोइ अली बख़्श ऐं आख़िर में अलन रखियो। हूअं बि असां वटि अली ॾिने या अली बख़्श खे प्यार में अलन या बख़्शण या ॾिनल बि सॾींदा आहिनि। अलन पाण सां गॾु किश्तो ऐं ॾंडो बि रखंदो हो। ॾंडे में घुंघरू ॿधल हूंदा हुआ। वॾनि मणियुनि वारो कंठो बि पाईंदो हो। कॾहिं कॾहिं जोगिन फ़क़ीरनि वारी हिकु मख़सूस टोपी बि पाईंदो हो। इहा टोपी रिलीअ वांगुरु मुख़्तलिफ़ रंगीन एॻिड़ियुनि या कपिड़े जे टुकड़नि मां ठहियल थिए थी। अलन फ़क़ीर खे फ़नी दुनिया में उभारण वारनि में सिंध जे चइनि इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती शख़्सियतुनि जो वॾो हथु हो। उन्हनि में मुमताज़ मिर्ज़ा साहब, गुलाम हुसैन शेख साहब, ज़फ़र काज़मी साहब ऐं मंसूर वैरागी साहब शामिल आहिनि। काज़मी साहब ऐं मंसूर वैरागी साहब संदसि ॻोठाई हुआ, जॾहिं त मुमताज़ मिर्ज़ा ऐं शेख गुलाम हुसैन हैदराबाद में रहंदा हुआ। मुमताज़ मिर्ज़ा साहब अलन फ़क़ीर खे हैदराबाद रेडियो ते वठी आयो ऐं शेख साहब उन खे चमकायो। मिर्ज़ा साहब अलन खे टीवीअ ते बि मोकिलियो, जिते अब्दुल करीम बलोच खेसि मुतारिफ़ करायो। मुमताज़ मिर्ज़ा साहब सां अलन फ़क़ीर जी पहिरीं मुलाक़ात 14 अक्टूबर 1961 ईस्वी में हैदराबाद जे बसंत हाल में थियल कुल सिंध मज़ाया कॉन्फ्रेंस में थी। उहा कॉन्फ्रेंस डॉक्टर नबी बख़्श खान बलोच ऐं मख़तूम तालिबुल मौला जी कोशिशुनि सां थी। उन कॉन्फ्रेंस में अलन फ़क़ीर बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करणु आयो हो। उन खां पोइ रेडियो पाकिस्तान जे नाले वारे प्रोड्यूसर मरहूम शेख इब्राहिम जी शादीअ में मुमताज़ मिर्ज़ा साहब अलन खे नचंदे ॾिठो। पोइ भालवा ॻोठ थर में बि थींदड़ मारवीअ जे मेले में मिर्ज़ा साहब अलन खे शाह जा बेत ॻाईंदे ॿुधो। उन खां पोइ मिर्ज़ा साहब खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद वठी आयो। अलन रेडियो, टीवी ऐं स्टेज खां पोइ हिन सिंधी फिल्म तूफ़ान जा नग़मा ॻाया। शाह सचल ऐं कलंदर जे सालियाने मेले में बि ॻाईंदो हो। हिन सिंधी, उर्दू ऐं सराइकीअ में ॻायो। शाह जी दरगाह ते त रोज़ानो या हफ़्तेवार ॻाईंदो रहंदो हो। हू 14 अगस्त ऐं 23 मार्च ते इस्लामाबाद में थींदड़ सरकारी तक़रीबुनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो हो। अलन फ़क़ीर खे पज़ीराई शेख अयाज़ जे कलाम चिड़ी पवंदा टारीअ जॾहिं ॻाढ़ा गुल ॻाइण सां मिली। हिन सां गॾु ज़रीना बलोच बि इहो कलाम ॻायो। हिन कलाम खे तमामु घणी मक़बूलियत मिली। अलन खे PTV ते 1987 ईस्वी में पंहिंजे प्रोग्राम में मोहम्मद अली शेखीअ सां सिंधी उर्दू गॾाए गीत ठाहियो, तेरे इश्क में जो भी डूब गया, जेको एतिरो त मक़बूल थियो जो खेसि एवार्ड मिलियो। अलन फ़क़ीर खे PTV एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, कलंदर एवार्ड ऐं सदारती एवार्ड मिलिया। हिन अमरीका, जापान, हाईलैंड, बर्तानिया ऐं दुबई समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो।
अलन फ़क़ीर खे फ़नी ख़िदमतुनि एवज़ सिंध यूनिवर्सिटीअ में एज़ाज़ी नौकरी बि ॾिनी वई हुई। उन्हीअ करे जामशोरे में रिहाइश बि यूनिवर्सिटीअ जी कॉलोनीअ में मिलियसि। अलन फ़क़ीर 1998 ईस्वीअ खां पोइ बीमार रहणु लॻो। केतिराई भेरा इस्पताल दाख़िल थियो ऐं 4 जुलाई 2000 ईस्वीअ में कराचीअ में वफ़ात कयईं। संदसि तदफ़ीन जामशोरे में संदसि घर जे अंगण में कई वई। हिन वक़्तु संदसि पुटु फ़हीम अलन फ़क़ीर संदसि अंदाज़ में ॻाए दाद हासिलु करे रहियो आहे।